ॿी अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं त सिंध में कोरोना जा केस वधण सबबि तालीम खाते पारां प्राइमरी स्कूल वधीक हिकु महीनो बंदि रखण ते गौर वीचार कयो पियो वञे। नर्सरी खां 5वीं क्लास ताईं ऑनलाइन पढ़ाइण ते गौर वीचार पियो कयो वञे। ज़रिए जो चवणु आहे त तालीम खाते पारां नर्सरी खां 5वीं क्लास ताईं ऑनलाइन क्लास वठण ते गौर कयो पियो वञे, जॾहिं त तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी बि स्कूल बंदि करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है सिंध में कोरोना जा केस वधण सबब तालीम खाते पारां प्राइमरी स्कूल वधीक हिकु महीनो बंदि रखण ते गौर कयो पियो वञे। नर्सरी खां 5वीं क्लास ताईं ऑनलाइन पढ़ाइण ते गौर वीचार कयो पियो वञे। तालीम वारे वज़ीर सईद गनी बि स्कूल बंदि करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। ॿारनि जी सिहत ते सौदेबाज़ी न कई वेंदी, इहो चवणु आहे तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जो। महसूस थियो त हालतूं सही तरफ़ न पियूं वञनि त स्कूल बंदि करण में देरि न कई वेंदी। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं त सिंध में कोरोना वायरस जा केस वधण सबबि तालीम खाते पारां प्राइमरी स्कूल वधीक हिकु महीनो बंदि रखण ते गौर वीचार कयो पियो वञे। कोरोना वायरस लॉकडाउन खां पोइ जॾहिं तालीमी इदारा खुलण शुरू थिया उन खां बाद में केतिरनि ई स्कूलनि में कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि खे सील कयो वियो आहे। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण सबबि तालीम खाते पारां प्राइमरी स्कूल वधीक हिकु महीनो बंदि रखण ते गौर वीचार कयो पियो वञे। जी बिल्कुल नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त ज़रियनि मुताबिक़ काफ़ी स्कूलनि में SOPs ते अमल बि न थी सघियो आहे, जंहिंजे करे कोरोना केसिस में वाध अची वई आहे। सईद गनी जो चवणु आहे त ॿारनि जी सिहत ते सौदेबाज़ी न कई वेंदी। महसूस थियो त हालतूं सही तरफ़ न पियूं वञनि त स्कूल बंदि करण में देरि न कई वेंदी। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे कराची मां आवाज़ TV जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब। जी बिल्कुल, सूबाई वज़ीर सईद गनी अॼु बि मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो कयो। कोरंगी, न्यू कराची, उनखां अलावा मुख़्तलिफ़ स्कूलनि जो अॼु सूबाई वज़ीर जेको आहे दौरो कयो आहे। कॉलेजनि जो बि दौरो कयो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त हालतूं जेको आहे बहितर नज़र न पियूं अचनि। हिकु तरफ़ त कोरोना जा जेके केस आहिनि उहे बि वधनि पिया, इन जे करे जेको आहे उनखे ख़दशो आहे त जॾहिं प्रॉपर स्कूल खुली वेंदा त कोरोना जा केस जेको आहे अञा बि वधी वेंदा। इन जे करे असां जेको आहे सूरतहाल ॾिसी करे हिकु महीनो वधीक ख़ासि तौर जेको नर्सरी खां क्लासूं 5 ताईं आहिनि उहे जेके आहे हिकु महीनो वधीक अञा उन्हनि खे जेके 3 तारीख़ ते उहे खुलणियूं आहिनि डिले कंदासीं। हुन चयो त हिकु जेको आहे कोरोना जा केस वधनि पिया, ॿिए तरफ़ जेको आहे SOPs जेको आहे स्कूल काफ़ी स्कूल जेको आहे फॉलो न पिया कनि। ऐं अॼु सूबाई वज़ीर न्यू कराची में हिकिड़े एरिया में पहुतो त हुते जेको आहे हिकिड़ो ख़ानगी स्कूल हुयो, उहो जेको आहे मुकम्मल खुलियल हुयो, यानी जेको आहे नर्सरी ताईं बि जेको आहे शागिर्द उते अचनि पिया। हुन ते जेको आहे सूबाई वज़ीर सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। हुन चयो त जॾहिं चयो वियो आहे त 3 तारीख़ खां पोइ जेको आहे नर्सरी जा ॿार जेको आहिनि ईंदा, उन बावजूदि इन स्कूल जेको आहे स्कूल जे इंतिज़ामिया कीअं ही ॿार घुराया आहिनि, हिते हुन डिप्टी कमिश्नर खे तलब करे फौरी हुन स्कूल ख़िलाफ़ कार्रवाई करण जो हुकुम ॾिनो। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ स्कूल खुलिया पिया आहिनि, हुते SOPs जी हवाले सां जेको आहे सख़्तु शिकायतूं अचनि पियूं। इन सूरतहाल खे ॾिसंदे जेको आहे हुन चयो त असां मुकमल तालीमी जेको सिलसिलो शुरू कयो आहे उहो मुकमल तौर बंदि बि करे सघूं था। इन जो इम्कान बि आहे, छाकाणि त कंहिं बि सूरत में जेको आहे इन सूरतहाल में सिहत जे मामलनि में कंप्रोमाइज़ नथो करे सघिजे। हुन चयो त सूरतहाल खे ॾिसी जेको आहे फ़ैसिलो कंदासीं। ऐं ॿियो वरी जेको नर्सरी खां जेको आहे 5 क्लास ताईं उहो हिकु। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।